नाज़रीन, उडेरो लाल में आरो प्लांट मुकम्मल तौर गैरफाल बणियल आहे, जंहिं करे रहवासी पीअण जे साफ़ पानी खां महरूम थी विया आहिनि, जेके गंदो गटरनि जो पानी पीअण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजण लॻा आहिनि। पेश आहे गुल मोहम्मद जी रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं उडेरो लाल में, जिते आरो प्लांट ख़राब हुअण सबबि शहर सरापा एहतजाजनि उन हवाले सां मेहरान टीवीअ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वॾनि अचो त खान मालूम करियूं। जेको वाटर प्लांट आहे इहो इलाही ॾींहंनि खां ख़राबु आहे, तक़रीबन हिनखे 9 महीना या साल थी वियो आहे, पर अञा को बि ठाहिण हिते न आयो आहे। हिते जा जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु जेको आहे बीमारियुनि मां गुज़री रहिया आहिनि वाटर पाणीअ जे करे, छो त पाणी जेको आहे इंसाननि जी अहम ज़रूरत हूंदी आहे। इन ख़राबु पाणीअ जे करे इलाही बीमारियूं फैलिजनि पियूं रत में, जंहिंजे करे उहे तमामु परेशान आहिनि। असां डी सी साहिब सां अपील था कयूं त असांखे जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। इहो असांजो वाटर एरो प्लान जेको आहे ख़राबु पियो आहे, काफ़ी टाइम खां ठहे नथो, ग़रीबनि पाणी वग़ैरह भरींदा कुझु लॻाए पिया। हिन बंदि थियण खां पोइ बीमारियूं बि वधी वियूं आहिनि ख़राबु पाणी पीअण सां। हीउ साफ़ आहे, एॾो ख़र्च थियल आहे। ऐं असांजे डी सी साहिब खे जेके बि आहिनि हिन उहिदेदारनि जेके बि हिन मुलाज़िम हिननि जा एरो प्लान जा, त उन्हनि खे असांजी अपील आहे त असांजी ठाराए ॾियो। तमामु ख़राबु पाणी आहे हिते जा, जेके नलका वग़ैरह जेको बि हेठां जेको जर आहे उहो तमामु ख़राबु आहे। उन मां ख़राबु पाणी निकिरण जे बावजूदि बि असां हिते हुकूमती फिल्टर हणाए ॾिनो। हणाइण खां बाद ही तक़रीबन ही ख़राबु ई रहंदो आहे, केरु असांखे ठाराए नथो ॾिए। जॾहिं बि कंहिं लाइ अपील कयूं था त असांखे उनजो को जवाबु नथो मिले ऐं केरु बि नथो ठाराए ॾिए। पाणी ख़राबु हुअण जे करे त पोइ तमामु घणियूं बीमारियूं थियूं थियनि, रत जूं बीमारियूं थियूं थियनि ऐं इंसानु कमज़ोर थियो थो वञे। जीअं तव्हांखे ख़बर आहे, इंसान में 75% पाणी आहे, जेकॾहिं मेन पाणी आहे, पाणी ई न आहे त इंसानु कमज़ोर आहे। इंसानु कमज़ोर आहे त आबादी घटिजो थी वञे। तंहिंजे लाइ इन हवाले सां असांजी डी सी साहिब खे ऐं जेके बि उहिदेदार आहिनि, जेके वॾा ऑफिसर वग़ैरह आहिनि, उन्हनि खे अपील आहे त महिरबानी करे असांखे फिल्टर ठाराए ॾियनि त जीअं असांजा पाड़ेसरी साफ़ पाणी हासिलु करे सघनि। के वेठा आहियूं त आरो प्लांट असांजो तक़रीबन कुझु अरसे खां ख़राबु पियो आहे, जंहिंखे असां डी सी साहिब, ए सी साहिब ऐं हिते जा नुमाइंदा उन्हनि सभिनी खे अर्ज़ु कयोसीं त असांखे ठाराए ॾियो, पर कंहिं बि असांजी वार न लधी। असां तव्हां मीडिया वारनि जा थोरा हितां जे आया आहियो ऐं असांजी वार लधऊं। हाणे हिन ज़रिए वरी बि असीं पैगाम ॾियण था चाहियूं त महिरबानी करे असांखे आरो प्लांट ठाराए ॾिनो वञे। वाक़ई हिनखे 5-7 महीना थी विया आहिनि त ख़राबु पियो आहे ऐं असां एप्लीकेशन बि कई आहे सभिनी बाला ऑफिसर जेके बि आहिनि उन्हनि खे, पर असांखे ठाराए कोन पियो ॾिनो वञे। उन खां पोइ असांजूं सैलरियूं बि रहियूं पियूं आहिनि। पहिरियां खां पाकोसिस कंपनी कमु कंदी, हिते असां वटि मुस्लिम जस्टिस अमीर हानी साहिबु आयो, वाटर कमीशन जो चेयरमैन जेको, उन बि हिन प्लाट जी विज़िट कई ऐं उन जेके बि हुकुम जारी कया उन्हनि मां को बि हुकुम उनजो हिन प्लाट जे हवाले सां कोन हल थियो ऐं सैलरी बि कोन पई मिले, ठाहे बि कोन था ॾियनि। पोइ हल्को फुल्को को फॉल्ट थींदो आहे त आउं ग़रीब मिसकिन आहियां, पर 500 खां 1000 ताईं पंहिंजो ख़र्च बि कंदो आहियां।